रिकॉर्ड बुलेटिन स्टार्ट में ख़बर शामिल कंदालूं त सखर में कायम SIUT में इलाज जूं बेहतरीन सहूलतूं फराहम कई वियूं आहिनि ऐं रोज़ानो सवे मरीज़नि जो तिबी मुआइनो कयो पियो वञे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध TV न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत जतोई। सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर में क़ाइम SIUT चिबलाणी मेडिकल सेंटर सखर में हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं जेको NA 200 ऐं PS 24 वारे इलाइक़े में मौजूदु आहे। अचो त हिते मौजूदु मरीज़नि तोड़े डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हिते इलाज जूं कहिड़ियूं सहूलतूं ॾिनियूं वञनि थियूं। इलाज हिते माशाल्लाह सही आहे, मुफ़्त में थिए पियो। अॼु 5 ॾींहं मां हिते आहियां, मेडिसिन हले थी। मुंहिंजी 2 दफ़ा सफ़ाई थी आहे गुर्दनि जी। मां दादो जो रिहायशी आहियां, मां सेवण बि वियुमि, दादो वियुमि, वरी हाणे हिते आयो आहियां सखर। अलाह हिननि अदीब रिज़ी खे हयाती ॾे, सिहतयाबी ॾे। असांखे सर 2 ॾींहं थिया आहिनि असां हिते आया आहियूं ऐं माशाल्लाह असांखे सुठो हिते सिस्टम बणियो आहे। तमामु सफ़ाई बि सुठी आहे, इलाज बि बहितरीनु हले थो। अधु कलाक जे अंदरि अंदरि अचनि था पिया डॉक्टर, अची करे चेक करनि था पिया। माशाल्लाह असांखे ॾाढो हिते फ़ाइदो आहे। प्राइवेट में बि आहे पर हिन जहिड़ो सिस्टम न आहे। असां विया आहियूं, घोटकी जा आहियूं, असांखे थोरो पेट में ख़राबी थी पई, ॻोड़ो थी पियो, वो ऑपरेशन थियो। ट्रीटमेंट हिते भली आहे, सुहिणे नमूने सां। गवर्नमेंट अस्पताल आहिनि वो भी भली आहे, प्राइवेट आहिनि वो भी भली आहे। मेरे को 10 साल होने वाले हैं, मैं इधर इलाज करा रहा हूँ। SIUT जैसा अस्पताल कोई सा भी नहीं है। मैं बहुत गरीब थी, बच्चे की टांग के लिए बड़ी परेशान फिर रही थी मैं। इन लोगों ने ऑपरेशन भी मेरे बेटे का करवाया, डालिस भी चढ़ी। 9 साल हो गए, किसी ने मेरी मदद नहीं करी। जेको 2 ॾींहं OPD कंदा हुआसीं, सूमर ऐं खम्स, जंहिं ॾींहुं असांजी मेन OPD आहे, वॾी OPD, उन ॾींहुं तक़रीबन ऑन एवरेज 500 जे क़रीब पेशेंट ईंदा आहिनि। ऐं बाक़ी हाणे असां रोज़ाना इलाही OPD शुरू कयूं आहिनि, जंहिंमें असां रोबोटिक OPD कयूं था। अंगारे जे ॾींहुं, अरबा जे ॾींहुं असांजे जेके फिस्टूल वग़ैरह जा पेशेंट हूंदा आहिनि उन्हनि जी OPD थींदियूं आहिनि। ऐं जुमे जे ॾींहुं असांजी कैंसर जी OPD थिए थी। त इहे मिलाए सिलाए असांजा ऑन एवरेज डेली जे बेसिस ते 100 खनि मरीज़ अचनि था OPD में। हाणे रिसेंटली महीने पहिरियां असां एमरजेंसी 24 कलाक सर्विस शुरू कई आहे, त उन में बि तक़रीबन कोई 150-200 डेली जे बेसिस ते अचनि था असां वटि। इंटीरियर सिंध में त असांजो हॉस्पिटल सखर छबलाणी हॉस्पिटल जेको पहिरियों हॉस्पिटल आहे, जिते असां रोबोटिक सर्जरी कयूं पिया। ऐं अल्हम्दुलिल्लाह डेली बेसिस ते ऑन एवरेज असां 2 केस कंदा रोबोटिक सर्जरी जा। पोएं साल नवंबर में असां रोबोटिक सर्जरी स्टार्ट कईसीं। हिन महिल ताईं असां कोई 250 जे क़रीब केसिस करे चुका आहियूं। ही अवां SIUT सखर में इलाज कराईंदड़ मरीज़नि तोड़े डॉक्टरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। इन हवाले सां मरीज़नि जो चवणु आहे त हिते जेको इलाज जूं सहूलतूं आहिनि ॿियनि अस्पतालनि जे भेरे बहितर आहिनि। जॾहिं त डॉक्टरनि जो चवणु आहे त मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि खां जेके माण्हू आहिनि उहे इलाज जे लाइ SIUT सखर पहुचनि था, जंहिंजे करे हिन अस्पताल मथां मरीज़नि जो तमामु घणो बर्डन आहे। ऐं हुननि इहो पिणु चयो त हिन वक़्तु मेडिकल कॉम्प्लेक्स थियण बावजूदु जेको आहे मरीज़नि जो फ्लो वधी रहियो आहे। कैमरामैन से बांभो सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध TV न्यूज़ सखर।